माता रुक्मणी देवी संस्था सामाजिक संस्था पारा पिछले 61 सालन का माता जी जोत जगाई है उनके असांजी हीरा भाभी दीपक नरेश बखूबी सब साथी संस्था सब जेके भी मां पंहिंजो खणाई वो नालो करण त ॾे मां पंहिंजो खणा पियो त सभु जेके 61 साले खां माता जी जोत खे अॼु ताईं हलाईंदा अचनि उन्हनि खे वाधायूं। मां अॼु जेॾीमहिल लिस्ट साहब जी ठहंदी आहे कार्यक्रम जी त हुन में ॾिठो दीपक रोहिड़ा माता रुक्मणी देवी संस्था त पुराणियूं यादियूं जहन में अची वियूं कीअं भाभीअ सां हिते अची करे भॼन ॻाईंदासीं ऐं सच में भाभीअ जो ॾाढो ज्योति भाभीअ जो वॾो विश्वास हो हिन धाम ते हिन तीर्थधामी चवंदो आहियां मां माता जो इहो सच में माता रुक्मणी देवी इहो जेको चौमासिया व्रत हूंदा आहिनि या 16 सूमर हूंदा आहिनि त इहो सिंधियुनि में असांजी सोच ऐं इहा जोत जगाइण वारी माता रुक्मणी देवी आहे। क्या बात है। त इहो यूपी साइड राजस्थान साइड या उत्तर भारत साइड इहे व्रत चङा रखिया हूंदा पर शुरूआत में खां इहा 61 साल अॼु थिया आहिनि हिनखे त इहा शुरूआत कई ऐं अॼु सॼे उल्हासनगर में माता रुक्मणी देवी माना 16 सूमर चवंदा आहिनि इहो धाम आहे पुटनि वारो धाम अम्मा जेके आशीर्वाद ॾे हुनजो पुटु पको आहे। क्या बात है। बिल्कुलु इहो पंहिंजो अनुभव बि थो ॿुधायां मां अम्मा आशीर्वाद कयो पुटु थी वियो त इहा पुटनि वारो धाम आहे माता जो असांजा ओमिया प्यारा हा हा बिल्कुलु बिल्कुलु त हितां में सभिनि खे असांखे मिलियो ई आहे सभिनि पातो आहे न सिर्फ़ु झूलेलाल मंदिर अहिड़ा न खेमाणी पर सॼे शहर में माता रुक्मणी देवी धाम इहो अॼु असांजी हीर भाभी उनखे पूरी विधि विधान सां प्यार मोहबत सां माता जूं सिकूं पूरी थी करे दीपक नरेश सभु एॾा व्यस्त हुअण खां पोइ बि दीपक त हाणे संतनि जी श्रेणीअ में हली वियो आहे नरेश सां वकालत करे थो कमकार ॾिसे थो संत सभु हिते मौजूद आहिनि दीपक में इहा थूम पहिरियों खां ई हुई इन धर्म कर्म जा कम करण आशाराम आश्रम सां ज्वाइन थियण उन जा कम करण इहा थूम हुन में पहिरियों ई हुई त अॼु उहो ॾेखारे थो उन ॻाल्हि खे अॻियां वधाए थो त वाधायूं हुनखे बि ईश्वर भोलेनाथ माता हिनखे आशीर्वाद करे सघ ॾे असां सभु आया आहियूं अॼु हिन मौक़े ते माता जो आशीर्वाद रहियो आहे हमेशह रहे। धन्यवाद। हे मुंहिंजो नंढड़ो भाउ न भतीजो आहे छो जो दिलीप सेठ मुंहिंजो भाउ करे ओमी सेठ मुंहिंजो भाउ करे रहंदो हुयो ऐं सचपच में हिन प्यारे बि असां सां निभायो आहे हर परिवार इन में मां साहिब ॿ मिंट महाराज स्वामी अचो मिली करे सभई असांजा पप्पू कलानी साहब मनोज लासी साहब अनिल पांडे साहब प्रदीप रामचंदानी साहब मिली करे छा चवंदासीं हर घर में बस एक ही नाम जय श्री राम हर घर में बस एक ही नारा गूंजेगा बजा बजा अरे बजा बजा जय जय श्री राम बजा बजा जय जय श्री राम बजा बजा जय जय श्री राम हम सब हिंदू मिलकर रखो तो कसम यही आए कसम यही आए कसम यही आए श्री राम का झंडा लेकर रखो तो घर घर में लहराए घर घर में लहराए ओ घर घर में लहराए हर हिंदू बोलेगा जय हिंदू बोलेगा जय जय श्री राम मेरे भारत बजा बजा मेरे भारत बजा बजा जय जय श्री राम बोलेगा भारत बजा बजा जय जय श्री राम बोलेगा भारत बजा बजा जय जय श्री राम बोलेगा
हर हर महादेव। आइए सब जो अध्यापन में आए हैं शिव शक्ति के गुणगान गाते हुए यही कहेंगे। आइए सब मिलकर भोले की बारात में यही कहते हुए, ओ मेरी छोटी सी गौरा बनेगी दुल्हनिया, ओ मेरी प्यारी सी गौरा बनेगी दुल्हनिया, ओ सबसे आएंगे भोले बाबा, ब्रह्मा विष्णु बजाएंगे बाजा, ब्रह्मा विष्णु बजाएंगे बाजा, ब्रह्मा विष्णु बजाएंगे बाजा, ब्रह्मा विष्णु बजाएंगे बाजा, ओ मेरी प्यारी सी गौरा बनेगी दुल्हनिया, प्यारी सी गौरा बनेगी दुल्हनिया, उससे आएंगे भोले बाबा, जहाँ ब्रह्मा और विष्णु भी साथ में बाजा बजा रहे हैं और हमारे यहाँ पे हमारे बीजेपी के जो कमल सदाई खिलते रहे और सबको अपना प्यार और जो सदाई शुभ कार्य मंगल कार्य होते रहे इनके हाथ से, यही कहते हुए, ओ मेरी प्यारी सी गौरा बनेगी दुल्हनिया, प्यारी सी गौरा बनेगी दुल्हनिया, आएंगे भोले बाबा, ब्रह्मा विष्णु बजाएंगे बाजा, ब्रह्मा विष्णु बजाएंगे बाजा, ब्रह्मा विष्णु बजाएंगे बाजा, ब्रह्मा विष्णु बजाएंगे बाजा, जय हो जय हो बम बम बोले,